दोस्तों शायद खोसो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे प्री प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं धमाकेदार ज़बरदस्त बहितरीन अपडेट पंहिंजा वेरी जंहिंजा अचण वारा एपिसोड हाई लेवल जा थियण वारा आहिनि। दोस्तों अचण वारे एपिसोड में हिकु तव्हांखे सभ खां पहिरियां जेको आहे रावल जेका बेहयाई कई आहे पंहिंजी घरवारी सां, इहो ॾिसण वटां मिलंदी। यानी हुन पंहिंजी इज़त खे इज़त न आहे सम्झो हिकु बदिले जे रूप में ॾिठो आहे। मुड़ुस माण्हुनि जो इहो कमु न हूंदो आहे जेको रावल किरदारु कयो आहे ऐं हिन कमु रखिया आहिनि बेकार माण्हू वारा। यानी का ड्रामे जी कहाणी आउटसाइड वञे पई। रावल जो किरदारु पहिरीं किस्त में जेको हुयो शुरू में उहो अलॻि हुयो, हाणे किरदारु बेकार हिकु हल्के फुल्के माण्हू जो किरदारु नज़र अचे पियो, जंहिंमें दिलावर बि टोकियो हिनखे त बाबा हीउ तूं छा थो करें, हुनखे तूं इज़त बणाए वठी आयो आहे, अहिड़ा कमु छो थो करें, हुनखे बदिले जे रूप में छो थो ॾिसें। अहिड़े हिसाब सां रावल चयो त मूं अॻे ई सोचे इहो कमु कयो आहे त रुंडे खे मां पेरनि ते झुकाईंदुसि। पर लूसी रुंडो काॾो झुकंदो, जेको माण्हू ई अहिड़ो आहे त उहो झुकंदो। पर अजीब ड्रामे जी कहाणी, अजीब ड्रामो, अजीब क़िस्म जा किरदार, सम्झ खां सभु कुझु ॿाहिरि। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻी त महिरबानी करे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।